नाज़रीन, हैदराबाद में गुज़िरियल रात फायरिंग में मारियल जवाबदारनि खे पुलिस 28 सेप्टेम्बर ते 15 करोड़ फुर केस में नामज़द ॼाणायो आहे। तफ़सील इरफान अली बुघे जी रिपोर्ट में। पुलिस तरफ़ां हटड़ी वेझो मुक़ाबले में 4 जवाबदारनि खे मारण जी दावा कई वञे थी। गॾोगॾु पुलिस मुक़ाबले में असद चना नाले हिकु पुलिस एहलकार जे ज़ख़्मी थियण जी पिणु दावा करे थी। जेतोणीकि पुलिस हिन वाक़े खे इनकाउंटर करार ॾिए थी, पर कुझु धुरियूं पुलिस मथां इल्ज़ाम हणनि थियूं त जवाबदारनि खे फुल फ्राई कयो वियो आहे। SSP हैदराबाद अमजद अहमद शेख वटि इन्हनि इल्ज़ामनि ऐं वाक़े सां लाॻापियल ॿिनि सवालनि जा कहिड़ा जवाब आहिनि? हीअ गैंग किथे ऐं कीअं कमु करे थी? सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में उहो बेशितर जेको आहे पंहिंजूं बैंक डकैतीज़ ऐं कैश स्नैचिंग जी वारदातूं करे चुका आहिनि। ऐं इहा रिकवरी बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट पुलिस हैदराबाद जी हिस्ट्री जी सभिनी खां वॾी रिकवरी आहे। चैलेंजिस सां जेके आहे असां मुंहुं ॾींदासीं। इहे जेके बक़ाया मुल्ज़िम आहिनि इहे बि पकड़जंदा। मारिजी जवाबदार केरु हुआ? इन गैंग जो लीडर केरु हो? छा वाकई मथस के संगीन नोयत जा केसिस हुआ? मां तव्हांखे ॿुधायां, हिन में जेको हिन जो रिंग लीडर हो ताहिर मस्तोई, इहो वॾो हिन जो ॾहका हुयो। इन 3 ताजरनि खे सखर में दौरान डकैती मारे चुको आहे। वॾो एक्सटॉर्शनिस्ट हो। उन ताईं छुआरा मंडी में अञा ताईं हे भत्ता वसूल कंदो। उनजे अलावा तक़रीबन 12 केसिस हिन में निकिता आहिनि जेके कैश स्नैचिंग ऐं बैंक डकैतीज़ में हुया। छा मारिजी वियल आकिब चांडियो, ज़हीर अबड़ो ऐं अनीस चन्ना मथां बि 302 जा केसिस हुआ? ॿियनि ते न आहिनि, ॿियनि ते रॉबरी जा केसिस आहिनि। बाक़ी 7 जवाबदार जेरा पकड़िया वेंदा या उहो कुझु नथो चई सघे। इतला हुआ त जवाबदार वारदात बाद हैदराबाद खां परे हलिया विया हुआ, पोइ वापसि हैदराबाद छो आया? ॿिए खे निकिरी करे हितां पंजाब जी तरफ़ वञण जे चकर में हुया त हू ज़ाहिर आहे हिकिड़ो स्टॉप ओवर हुन हुते कयो ऐं हिते ई जेको आहे हिन घर ते जॾहिं हिननि वारदात कई त उते हिननि रही पिया। मासूम अली शाह खां वेंदे चाचड़ बिरादरी जे 13 ॼणनि जे क़त्ल केस में मुलविस धाड़ेल टक्कर सब्ज़ोई ऐं हाणे कैश व्हीकल रॉबरी जहिड़नि समूरनि हाई प्रोफाइल केसिस जा जवाबदार भला जीअरा छो नथा बचनि? उन्हनि खे कोर्ट ट्रायल छो नथो नसीब थिए? मां चवां त जेके साम्हूं वारा क्रिमिनल आहिनि न एतिरा डेस्परेट आहिनि, उहा एतिरा माना इंटेंस नेचर आहे हुननि जी, जो हो मारे या मरे बग़ैर सरेंडर करण लाइ तयारु न आहिनि। टक्कर सब्ज़ोई ई तव्हां ॻाल्हि कई, उन जेके 6 ॼणा उहे इनकाउंटर में कचे में मारिजी विया। उहो एतिरे हद ताईं जो उतां जे जेको आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे, SSP खे, ॿियनि खे सभिनी खे खुलेआम पियो चैलेंज कंदो रहंदो। पर बहितर इहो हूंदो आहे, असांजी बि कोशिशि हूंदी आहे त उन्हनि खे ज़िंदा पकड़िजे ताकी हिकिड़ो कानून जो जेको प्रोसेस आहे लॉ जो उहो कंप्लीट थी सघे। चोबोल आहिनि त हटड़ी मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 4 जवाबदार कुझु ॾींहं अॻु पुलिस गिरफ़्तार कया हुआ ऐं खेनि पुलिस फुल फ्राई करे छॾियो। ॾिसो, गिरफ़्तार थियनि त तव्हांजे साम्हूं अचनि, अरेस्ट थियनि, रिमांड ते हुजनि, गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं इहो इंसिडेंट ईअं ई थियो आहे जेको पुलिस नरेट कयो आहे। पर इहे जी बेबुनियाद ख़बरूं आहिनि। इहे सोशल मीडिया ते कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उन्हनि जो वजूद ई न हूंदा। हिन केस में बाक़ी घणा जवाबदार मफ़रूर आहिनि? बाक़ी रक़म कॾहिं रिकवर थींदी? केतिरी थींदी? हिन वक़्तु स्टिल 6 माण्हू एब्सकॉन्डिंग आहिनि ऐं कोशिशि इहा ई आहे त इहा रिकवरी 100% थिए। अगरि को उन्हनि खां ख़र्च थी वई आहे त ज़ाहिर आहे उहा त वापसि नथी थी सघे। हीअ असली इनकाउंटर हो या फुल फ्राई? छा उन जी जांच थींदी? ऑफर बि कई थी वञे त बाबा तव्हां सरेंडर कयो ऐं उन बावजूदि उहो रेजिस्टेंस कनि था ऐं फायरिंग जे एक्सचेंज में को नुक़सानु थी थो वञे त उन कुझु नथो चई सघिजे। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।